बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त सां आऊं आहियां सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, कैरियर काउंसलिंग या नौजवान जी ट्रेनिंग छा हूंदी आहे, इन मुतालिक़ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे नौजवान मोटिवेशनल स्पीकर ट्रेनर साईं नसीब Allah हांभे साहब के। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। प्रोग्राम में भलीकार साईं वॾी नवाज़िश। सभ खां पहिरियों मां जेकब न्यूज़ जे तमामु सत जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे ईमान बख़्शियो ऐं हिते इंटरव्यू जे लाइ मूंखे घुरायूं। तव्हांजी वॾी महिरबानी। नसीब साहब, मां तव्हां खां इहो थो पुछणु चाहियां त मोटिवेशन या हिकिड़ी किरदार साज़ी इहा छा आहे? अॼु जो नौजवान असांजो इन शइ लाइ केतिरो मुस्तहिक़ आहे, केतिरी उनखे ज़रूरत आहे हिकु मोटिवेशन जी? अॻु में मोटिवेशन खे वज़ाहत कयो, उन खां बाद में इहो ॿुधायो त असांजे नौजवान खे इन जी कहिड़ी ज़रूरत आहे? शाह साहब, मोटिवेशन ज़िंदगी आहे, ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो पूरो गुर आहे। मोटिवेशन खे थुल्हनि अखरनि में ईअं चइजे त हिकिड़ो सेट आहे, सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स जेके पॉज़िटिव इशारा तव्हांखे ॾिए थो पियो, पॉज़िटिव रस्तो ॾेखारे थो पियो। हिकिड़ी लाइट आहे, हिकु रोशनी आहे जेका तव्हां में तव्हांजी ज़िंदगी में ज़िंदगी खे रोशन करे थी पई। मोटिवेशन तमामु ज़रूरी आहे। जीअं मूं पहिरियों ॿुधाए चुकोसि त मोटिवेशन ज़िंदगी आहे, त मतिलबु ज़िंदगी मोटिवेशन खां बग़ैर अधूरी आहे। पोइ असां में हिते ॿ क़िस्म जूं मोटिवेशन्स आहिनि। हिकिड़ी आहे मोटिवेशन पॉज़िटिव ऐं ॿी आहे डीमोटिवेशन यानी नेगेटिव। पोइ हीअ असांजो ज़िंदगी जो जेको चरखो आहे उहो पॉज़िटिव ऐं नेगेटिव इंसान जो मजमूओ आहे, बुराई ऐं भलाई जो। असां मां ई कुझु अहिड़ा इंसान आहिनि जंहिंजा अहिड़ा करतूत आहिनि जो माण्हू ॾिसी करे उनजो रूह ई कपी वेंदो आहे। ऐं असां मां ई कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे माण्हू उनखे जेको आहे फ़रिश्ता ज़ात ऐं फ़रिश्ते जो दर्जो बि ॾींदा आहिनि। हिकिड़ी शइ मां तव्हां इंटरप्ट कयां थो, माफ़ु कजो, त मोटिवेशन छा हर उमिरि जे माण्हू जे लाइ ज़रूरी आहे या स्पेशली जेको असांजो नौजवान तबिको आहे, ख़ुसूसन जेको असांजो नौजवान तबिको तालीम जे मैदान में जेका मैट्रिक या इंटर खां बाद में जेका फील्ड उन लाइ खुले थी, छा उन वक़्तु उनखे इन शइ जी ज़रूरत आहे या ज़िंदगी जे हर तबिके जे माण्हू खे इन शइ जी ज़रूरत आहे मोटिवेशन जी? शाह साहब, जीअं इल्म जे बारे में चयो वेंदो आहे त इल्मु तमामु ज़रूरी आहे। पींघे खां क़बर ताईं इल्मु ई मोटिवेशन आहे। मोटिवेशन तव्हांजी बर्थ खां शुरू थिए थी पई ऐं वेंदे तव्हांजी जेका आहे आख़िरी जेका घड़ी अचे थी पई कंहिं बि इंसान जी, ओतिरे ताईं इहा मोटिवेशन हले थी पई। शुरू वारी जेका मोटिवेशन आहे उहा तव्हांजे घर खां शुरू थिए थी पई। ऐं तव्हां में जेॾी महिल तव्हांजी कंहिं माण्हू जी पैदाइश थिए थी पई त हू राग़िब हूंदो आहे ॿार पंहिंजी मदर ॾांहुं, ऐं मदर ई उनजी लुक आफ्टर कंदी आहे, मदर ई केयर ॾींदी आहे, मदर ई उनखे सपोर्ट कंदी आहे, मदर ई उनखे चाह ॾींदी आहे। त हू मोटिवेटेड हूंदो आहे, राग़िब हूंदो आहे पंहिंजी वालदा सां। उनखां पोइ उनजी आहिस्ता आहिस्ता मोटिवेशन सां गॾो गॾु तरबियत उनजी थिए थी पई। उते हू ॿोली सिखे थो पियो। जेकॾहिं आउं सिंधी स्पीकिंग आहियां त मुंहिंजी जेका आहे घर में डेफिनेटली सिंधी ॻाल्हाईंदा त मां सिंधी सिखंदुसि। हीअ मुंहिंजी ॿोली जे हवाले सां तरबियत थिए थी पई। उन सां गॾो गॾु असांजा आदात, असांजा अतवार, असांजे घुमण फिरण जा तरीक़ेकार, हीअ सभु असांजी मोटिवेशन जो ज़रियो आहिनि, असांजी तरबियत जो हिसो आहिनि। उनखां अलावा आदाब अख़लाक, उनखां पोइ वरी तालीम शुरू थिए थी पई त वरी हुते हिकिड़ो ॿियो इज़ाफ़ी किरदारु। पहिरियों तव्हांजी मोटिवेशन तव्हांजे घर खां शुरू थी, उनखां पोइ वरी हिकिड़ो ॿियो किरदारु अची वियो उस्ताद जी सूरत में, जंहिंखे हू असांजा जेके आहिनि जिस्मानी वालदेन आहिनि ऐं जंहिंखे असां वरी जेके टीचर आहिनि असांजा उन्हनि खे असां रूहानी वालदेन चवंदा आहियूं। इन सां गॾो गॾु जेको आहे मुआशिरे जी बि मोटिवेशन असांजे तरफ़ हले थी पई, तरबियत हले थी पई। पोइ जंहिं मुआशिरे में असां सर्वाइव कयूं था पिया उन्हनि जो बि किरदारु आहे आहिस्ता आहिस्ता। त ईअं ज़िंदगी जो चरखो हलंदो रहे थो पियो। पर जेको तव्हां सुवालु कयो त इन जो कहिड़ो ग्रुप आहे, एज ग्रुप जंहिंखे मोटिवेशन जी ज़रूरत आहे, त उहा मोटिवेशन जेका आहे बर्थ खां वठी करे एंड ताईं हले थी पई, तव्हांजी डेथ ताईं। पर स्पेशली जेको आहे नौजवान खे जेको एज जो उमिरि जेको टर्निंग पॉइंट आहे उन वक़्तु माना तव्हांजे मुताबिक़ त उन वक़्तु उनखे वधीक ज़रूरत आहे रहनुमाई जी? जी हा, एज जो जेको टर्निंग पॉइंट आहे टीन एज खां जॾहिं शुरू थिए थी पई ऐं 20s में अचे थो पियो त हीअ इन में जेको आहे इंसान जो जेको मुकमल पोटेंशियल आहे उहो उनजी अमली ज़िंदगी में इस्तेमालु थी थो पियो हूंदो आहे। ऐं तव्हां ॿुधो हूंदो, पढ़ियो हूंदो रिपोर्ट्स में त जेके दहशतगर्द आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि मां अक्सरियत नौजवाननि जी आहे ऐं जेके दहशतगर्दी में इस्तेमालु थियनि था। जी हा, ठीकु। त हीअ जेको आहे उमिरि जो इन में मुहतात तरीक़े सां असांखे मोटिवेशन वठणी आहे, असांखे कंहिं मेंटोर सां, कंहिं गुरू सां, कंहिं मुर्शिद सां राब्ते में अचिणो आहे त ज़िंदगी जी असांजी इस्लाह थी सघे, असां ज़िंदगी खां डी ट्रैक न थी वञूं, असां कंहिं ज़िंदगी जे ग़लति लाड़े ते ॾांहुं हली वञूं ऐं उनजो जेको अंजाम आहे
ॿिन्ही जहाननि जी नाकामी आहे। तव्हां जेको हिकिड़ो त मोटिवेशन पॉज़िटिव वे सां, ॿी डीमोटिवेशन तव्हां ज़िक्र कयो, उनखे बि थोरो एक्सप्लेन कजो। डीमोटिवेशन जेका आहे ख़राबु हिदायतूं, ख़राबु सोबत, ख़राबु दोस्त ऐं बुरे क़िस्म जा तव्हांजा रवैया, तव्हांजे मुआशिरे जा रवैया, उहे इंसान खे नेगेटिव मनफ़ी ज़िंदगी ॾांहुं वठी वञनि था पिया। ऐं उन सां गॾु ज़िंदगी जो मतिलबु बुरा ॾींहं शुरू थी वञनि था। केरु मवाली थी वञे थो पियो, केरु चोर थी वञे थो पियो, केरु धाड़ियल थी वञे थो पियो। त जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में डीमोटिवेशन शुरू थिए थी पई त हू ज़िंदगी जेका आहे नाकामी जे तरफ़ वधी, ऐं जंहिंजो जेको मतिलबु नतीजो आहे एंड में मतिलबु शर्मसारी खां अलावा ॿियो कुझु बि कोन्हे। अच्छा, आम तौर ते त जॾहिं ॿारु पंहिंजे वालिदेन खां अॻिते अची करे जेको ॿियो मरहलो स्कूल जो शुरू थिए थो त उनजा टीचर्स उनजे लाइ हिकिड़ा गाइडलाइंस हूंदा आहिनि, उनखे जेको आहे त उनखे तरबियत बि ॾियनि था, इल्मु बि सेखारनि था। पर अॼु जे दौर में जेकॾहिं मोटिवेशनल स्पीकर जी स्पेशली ज़रूरत थी पवे कि अहिड़े माण्हुनि जी तव्हांखे ख़ुसूसन ज़रूरत पवे थी, सोशल मीडिया खोलियो, भरी पई आहे सोशल मीडिया, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अहिड़ा लेक्चर्स पिया आहिनि जेके माण्हू ख़ासि तौर ते स्पेशली के त सुठे मुआवज़े ते था कमु कनि, कंहिंजो मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, अकेडमियूं आहिनि मुख़्तलिफ़। त जेको माज़ी में जीअं असांजा उस्ताद हूंदा हुआ त असांखे शायदि ॿिए कंहिं अहिड़े कंहिं इज़ाफ़ी तौर ते कंहिं मोटिवेशनल स्पीकर जी ज़रूरत न पवंदी, अॼु ज़रूरत छो थी पवे? अॼु जे दौर में मोटिवेशन जी इन जे लाइ ज़रूरत आहे त अॼु जेका आहे मेंटोरशिप उहा प्रॉपर तरीक़े सां थिए थी कोन थी पई। ऐं ॿियो वरी असां में जेका आहे नॉलेज जी जेका आहे एक्सेस, ॾिसो कंहिं बि शइ जी एक्सेस जेका आहे उहा फ़र्दनि जे लाइ नुक़सानदेह साबित थिए थी। माना जीअं जेको आहे खाइणु असांजी सिहत जो जेको आहे लाज़मी जुज़ो आहे, पर वधीक खाइण सां बदहज़मी थिए थी पई। ऐं जाॻणु हिकिड़ो मख़सूस टाइम फ्रेम आहे असांखे, ऐं उन 24 घंटनि में मिनिमम असांखे जेका 6 घंटा असांखे निंड करणी आहे। जेकॾहिं असां निंड जो टाइम घटाए करे 4 घंटा करे छॾूं था त पोइ असांजे जेके हिन मिज़ाजनि में तब्दीली अचे थी पई, असांखे जेका एंज़ाइटी वधे पई, डिप्रेशन वधे थो पियो, स्ट्रेस असांजो वधी वञे थो, मेंटल ऐं हेल्थ ॿई इशूज़। त हाणे जेका आहे एक्सेस जेका आहे इन जी नॉलेज जी उहा इज़ाफ़ी थी वई आहे। ऐं कंहिं बि शइ जी एक्सेस जेका हुजे, वाधारो हुजे, वधीक मवाद हुजे, वधीक डोज़ हुजे, त उहो जेको आहे हिनखे जिस्म खे, ज़हन खे डैमेज करे थो पियो। त हीअ जेका आहे सोशल मीडिया में असां मॉनिटर कोन था कयूं पिया, असांजा भाउ, असांजा जेके आहिनि वालिदेन, असांजा पेरेंट्स, असांजे मुआशिरे में कहिड़े कहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि वीडियोज़ हलनि थियूं पियूं, कहिड़े कहिड़े क़िस्म जी जेका आहे इंफॉर्मेशन उन ते पहुचे थी पई। त इन जे ज़रिए जेको आहे डीमोटिवेशन वधे थी पई। नॉलेज सीख करणु, नॉलेज हासिलु करणु, इल्मु हासिलु करणु सुठी ॻाल्हि आहे, पर जेका आहे ग़लति जेका आहे डीमोटिवेशन वारी जेके डीमोटिवेशनल वीडियोज़ आहिनि उहे इंसान जी जेका आहे ज़हनी नशोनुमा खे डैमेज कनि थी। तव्हां हितां जे नौजवान जेकबा जा तव्हां आहियो त ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांजो फोकस बि जेकबा जो नौजवान स्पेशली आहे। बाक़ी असांजे प्रोग्राम जे तवसुस सां त इहो प्रोग्राम सोशल मीडिया जे ज़रिए कुॾ कुड़िश में पहुचे थो, हर नौजवान असांजे प्रोग्राम खां फ़ाइदो वठंदो। पर तव्हां फिज़िकली त हिन शहर में मौजूदु आहे, हितां जे नौजवान खे तव्हां कीअं मोटिवेट या मोबिलाइज़ करे या उनजी तरबियत करणु, तव्हां ऑब्जेक्ट कहिड़ो रखियो आहे पंहिंजे ज़हन में? नौजवाननि जी तरबियत जे लाइ हिकिड़ो अहम नुक़्तो शाह साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे नौजवाननि में मोटिवेशन जी जेको आहे फ़ुक़दान आहे, कैरियर काउंसलिंग जी फ़ुक़दान आहे, ऐं सभु खां इन सभ जी जेका बुनियादी जड़ आहे ख़ुदिशुनासी, पंहिंजो पाण खे सुञाणणु। हिकिड़ी सिंधी में चवणी आहे, जंहिं पाण सुञातो उन पंहिंजे रब खे सुञातो। त मतिलबु असांखे पंहिंजी ख़बर न आहे मूंखे थियणो छा आहे, छा करिणो आहे। असांजा जेके तालीमी इदारा आहिनि उन्हनि में वॾी महिनत थिए थी पई, सरकारी तौरु नेम सरकारी या ग़ैर सरकारी इदारनि में वॾी महिनत थिए थी पई, पर उन्हनि में जेके गोल सेटिंग आहिनि शागिर्दनि जा, फ़र्ज़ु कयो कंहिं शागिर्द जो आहे मूंखे डॉक्टर थियणो आहे, इन केस हू कोशिशि करे थो पियो, ग्रेड बि सुठो खणी अचे थो पियो, ऐं टेस्ट में जेको आहे हू नाकाम। मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो। असल में असां वटि जेको आम तौर ते हिकिड़ो रुझान इहो आहे त पेरेंट्स हिकिड़ो टारगेट सेट था कनि त मुंहिंजे पुट खे डॉक्टर थियणो आहे। जी हा, बचपन खां वठी उन जे ज़हन में इहो आहे त भई तोखे पढ़णो आहे, तोखे ट्यूशन्स वठणियूं आहिनि, तोखे हेतिरा कलाक पढ़णो आहे, हेतिरा कलाक जाॻणो आहे, तोखे हिन टाइम ते स्कूल वञिणो आहे, सेंटर्स वञिणा आहिनि, छाकाणि त मुंहिंजी ख़्वाहिश आहे तूं डॉक्टर थी। ठीकु आहे, उहो ॿारु जेको आहे त उहो उन पेरेंट्स जे चवण ते कोशिशि करे थो, पर अॻिते हली करे सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहो ज़हनी तौर ते उन शइ सां 100% आमादा नथो थिए।
उनजे करे बि नतीजा नथा मिलनि। पर असां पेरेंट्स इहो अॻुवाट तइ था कयूं त असांजो पुटु डॉक्टर थींदो, इंजीनियर थींदो, इन जा बि त ॿार जे मथां असरात पवंदा हूंदा न। शाह साहब बिल्कुलु इन जा असांजी ज़िंदगी ते असरात पवनि था। तमामु वालदेन खे जेके अहिड़े क़िस्म जा वालदेन आहिनि, डेफिनेटली असांजे मुआशिरे में आहिनि अहिड़े क़िस्म जा, उन्हनि वालदेन खे मां हिकिड़ी सजेशन ॾींदुसि तव्हांजे चैनल जे तवसत सां, त हू हिकु चकर 3 इडियट्स मूवी ॾिसनि ऐं उन्हनि खे इहा बि गुज़ारिश कंदो हलां त तव्हांजी जेका ख़्वाहिश आहे, ॾिसो तव्हांजो जेको ॿारु उन क्राइटेरिया ते लहे थो या कोन थो लहे पियो। असांजी जेका आहे, असां प्रेप में छॾींदा आहियूं, नर्सरी में छॾींदा आहियूं, ॿारनि खे स्कूलनि में छॾींदा आहियूं, त उन दौरान ॿार जेके आहिनि पंहिंजे रवैयनि जो इज़हार कंदा आहिनि। हू जेकॾहिं रांदीकनि सां उनजी भञ टोड़ उनखे खोले वरी जोड़ण में हू आहिनि ऐं इन में फोकस करनि था पिया, त मतिलबु टेक्निकल आहिनि। ऐं हिकिड़ा जेके आहिनि ॿार ॻाइनि था, मज़ा आहे उन्हनि में मे बी हू आर्टिस्ट हुजनि, हिकिड़ा सुठी पेंटिंग कनि था, सुठी ड्राइंग कनि था पिया, त हीअ जेको आहे असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इज़हार कंदा आहियूं। ऐं हिकिड़नि जा जेके रवैया हूंदा आहिनि उहे बिल्कुलु शफ़ीक़ हूंदा आहिनि, त उनखे शफ़ीक़ हूंदा आहिनि, सेखारण वारा हूंदा आहिनि, त उनखे टीचर थियणु घुरिजे। त इहे जेको आहे असांखे पाण खे पहिरियों ॾिसणो आहे त असांजे जेके औलाद आहे उन जा रवैया कहिड़े क़िस्म जा आहिनि, ऐं उनखां पोइ वरी जेको आहे वालदेन खे मतिलबु कंहिं पंहिंजे ॿारनि खे थपणु न घुरिजे, त माना तव्हांखे करिणो आहे त हीअं ई करिणो आहे। ॿारनि जी बि जेका आहे जेका ख़्वाहिश आहे उनखे मद्देनज़र ज़रूरु रखणु घुरिजे। पेरेंट्स चवनि था त असां जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे फ्री हैंड था छॾे ॾियूं था, त उहे तालीमी मैदान में उनजी कारकर्दगी मुतासिर थिए थी, उहे आज़ादु ख़्यालु थियनि था, उहे उन टारगेट ते पूरा नथा हलनि, बहितर तालीम तरफ़ न। छो त बेसिकली असां बि पढ़िया आहियूं, असां बि बचपन में ईअं हूंदो, असांजी ख़्वाहिश इहा हूंदी त असां जेतिरो मिले फ्री टाइम मिले पढ़ण खां बचूं, रांदि रूंद ते वधीक जेको आहे त टाइम ॾियूं, ॿियनि शयुनि में पंहिंजो टाइम हो कयूं। पढ़ाई जी तरफ़ ॿार बेसिकली काफ़ी उमिरि जे हिकिड़े हिसे ताईं राग़िब माना दिली तौर ते घटि हूंदो आहे, उनखे पेरेंट्स या टीचर्स ज़बरदस्ती उनखे उन शइ ते बाउंड कंदा आहिनि, पोइ त अॻिते हली करे उन में उहे रवैया पैदा थी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं पेरेंट्स पंहिंजे वालदेन ॿारनि खे जेकॾहिं फ्री हैंड ॾियनि था, त नतीजा त ॿिया बि त निकिरी सघनि था। शाह साहिबु हिते मुंहिंजो चवण जो मक़सदु बिल्कुलु इहो बि न हुयो त जेके असांजा ॿार आहिनि उन्हनि खे फ्री हैंड छॾे ॾिजे, उन्हनि ते मॉनिटरिंग हुजे। त असां ॾिसो, असां जेके मुंहिंजो हिकु प्राइवेट इदारो आहे, उन में मूंखे सभ खां वॾी जेका वालदेन खे शिकायत इहा आहे त हू असां सां कनेक्टेड न आहिनि। असां जॾहिं असां पेरेंट टीचर्स जेका मीटिंग घुराईंदा आहियूं, उन्हनि में असां उन्हनि जा मसइला ॼाणणु चाहींदा आहियूं, ऐं उन्हनि खे जेके असांखे मसइला दरपेश आहिनि, स्पेशली जेको आहे ॿारनि जी टाइमिंग, फेयर वर्क या घर खां जेके आहिनि ॿार प्रॉपर नमूने सां तयारु थी कोन था अचनि पिया, त इहे असां गिला शिकवा करण जे लाइ उन्हनि खे घुराईंदा आहियूं। त उन्हनि जो ॿारनि जो मतिलबु उहे जेकॾहिं तव्हांजी मीटिंग ते नथा अचनि पिया, त मतिलबु हिकिड़ो क्लियर मैसेज ॾियनि था पिया त उहे इंट्रस्टेड न आहिनि, सीरियस न आहिनि, उन्हनि खे सीरियस थियणो पवंदो, उन्हनि खे जांच पड़ताल रखणी पवंदी। जेको मां ख़ुशनसीबु आहियां त मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे मूंखे ॻोठ खां मोटरसाइकिल साइकिल ते खणी ईंदो हुयो स्कूल छॾे करे, जेतिरे ताईं मूं साइकिल सिखी एतिरे ताईं इहो सिलसिलो जारी रहियो। ऐं वापसी ते मूंखे पुछा कंदो हुयो त तव्हांजा कहिड़ा कहिड़ा टीचर्स आहिनि ऐं कहिड़ा टीचर छा पढ़ाइनि था। त इहा जेका आहे हिकिड़ो तव्हांजे मतिलबु अनकॉन्शियस में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी फीड करे थी, तव्हांजो एहतिसाब थिए थो पियो। ऐं जेकॾहिं मुंहिंजे जेका ज़बान में ॻाल्हि हिकिड़ी करे वञा ऐं उनजी बरक़्स हुजे, ऐं उन सां मुंहिंजे वालिद साहिब जो जेको हुयो मुंहिंजे टीचर सां मेल मुलाक़ात थींदी रहंदी हुई, मतिलबु एहतिसाब सां सुठा नतीजा निकिरंदा आहिनि। ऐं वालिद जे इंट्रस्ट सां ॿार जेके आहिनि ग़लति राह ॾांहुं वञणु उनजो घटि थींदो आहे। हाणे जेकॾहिं असांजो नौजवान जेको मैट्रिक पास कई या फर्ज़ कयो मैट्रिक खां बाद में इंटर, त हर ॿार इन ताईं स्टेज ताईं पहुचे थो, अॻिते जेको आहे त कैरियर काउंसलिंग जो नज़रियो थिए थी, उनजा असांजे मथां माना मुआशिरे ते इलाही सारा नेगेटिव असरात बि पवनि था। उन में सॉर्ट आउट कीअं करे, असांजो ॿारु कीअं पंहिंजे मुस्तक़बिल जो तयन कीअं करे, उनखे अगरि सम्झ में न आए त उनजे लाइ कहिड़ी तव्हांजी मोटिवेशन आहे? मुंहिंजी सजेशन बि इहा ई हूंदी, मोटिवेशन बि इहा ई हूंदी त जेके असांजा शागिर्द आहिनि उन्हनि खे प्लान बी तयारु करणु घुरिजे। मैट्रिक असांजा जेके आहिनि स्कूलनि में ओवरऑल मोर देन 90% असांजा जेके आहिनि थियनि था पिया उहे थियनि था पिया साइंस में, कोई 10% आहिनि उहे उन्हनि जो आर्ट जो शौक़ु कोन्हे, बल्कि उहे उन्हनि जी मजबूरी आहे त स्कूल अटेंड न करे सघिया, तंहिंजे करे उन्हनि खे जेका ऑनर्स में उनखे साइंस मिली न सघी, 70% जेका एग्रीगेट उनजी जेको आहे हाज़िरी जो न ठही सघियो, तंहिंजे करे उनखे आर्ट मिली।
साइंस चूंडे छॾियो या ॿिए कंहिं शोबे सां लड़ियल रहिया, जी हा, ॿियो को हुनर या ॿियो को धंधो कंदा रहिया, स्कूल रेगुलर न अची सघिया, पोइ उन मजबूरी में जेको आहे त ठीकु आहे हाणे फॉर्म आर्ट्स में फॉर्म भरायूं था। साइंस मिली वियो, आर्ट्स उनजी चॉइस न हुई, बहरहाल उनखे मिली वियो। इन खां पोइ जेको आहे इंटरमीडिएट में हिते थोरो कंफ्यूज मुंझारे जो शिकार थी वञे थो। खोड़ सारा मसइला आहिनि, थोरो न इलाही सारो मसइलो। मतिलबु हाणे हिकिड़ी अॻे हुयो इंजीनियरिंग ऐं प्री इंजीनियरिंग प्री मेडिकल, हाणे वरी कंप्यूटर बि मतिलबु हाणे जेको आहे साइंस और टेक्नोलॉजी जो दौरु अची वियो आहे, त हाणे कंप्यूटर ॾांहुं बि जेके आहिनि असांजा लाड़ा वञनि था पिया। त इन में इहा जेका आहे उमिरि आहे, इन में तयन थियणु घुरिजे घटि में घटि त इंजीनियर थियणो आहे, या शागिर्द खे पाण खे बि या उन्हनि जे वालिदेन खे बि। पर हिते हिकिड़ी ॻाल्हि वाज़े हुजे त शागिर्द जो पंहिंजो चाह हुजे, न त अॻिते हली करे तव्हांखे खोड़ अहिड़ा डॉक्टर मिलंदा, खोड़ अहिड़ा इंजीनियर मिलंदा जेके इंजीनियर खां अलावा सभु कुझु आहिनि, जेके डॉक्टर खां अलावा सभु कुझु आहिनि, या आहिनि डॉक्टर पर उनजो जेको आहे पैशन एंड प्रोफेशन जो वॾो मसइलो थिए। त पैशन खे फाइंड आउट करणु ज़रूरी आहे, पैशन खे डिग आउट करणु ज़रूरी आहे। पैशन मतिलबु तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा इशारा मिलंदा आहिनि। तव्हां ॾिसंदो त तव्हांजे घर में या तव्हांजे स्कूल में, तव्हांजे मुआशिरे में खोड़ अहिड़ा माण्हू हूंदा जेके अख़बार पढ़ी करे ईअं उनखे रिसाइट कंदा आहिनि, ईअं करे पढ़ंदा आहिनि जीअं को न्यूज़ कास्टर पढ़े थो पियो। मतिलबु इन मां हिकिड़ो इन जो ज़ौक़ जो पधरो थिए थो पियो त हीउ टीचर थी सघे थो पियो, हीउ सुठो न्यूज़ कास्टर थी सघे थो पियो, हीउ सुठो मोटिवेशनल स्पीकर थी सघे थो पियो। उनखां अलावा ॻाइणु आहे, अदाकारी आहे, मतिलबु इन में असांजे तालीमी इदारनि जो बि हिकिड़ो उहो अचे थो पियो त असां में जेके आहिनि को करिकुलर जेके एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जो फ़क़दान आहे। त इहे अॻे थींदियूं रहंदियूं हुयूं त शागिर्दनि खे चङी तरह सां ख़बर हूंदी हुई त मां कहिड़ी शइ में सुठो आहियां। उनखे पोइ वरी उनजा जेके उस्ताद आहिनि, उन्हनि जा जेके मोहसिन आहिनि, उनखे जेको इशारो ॾेई छॾींदा आहिनि त भई तव्हां इन शइ में सुठा आहियो, तव्हांखे हीअ शइ करणु घुरिजे। पोइ चवंदा आहिनि ॿुध सभ जी ऐं कर पंहिंजे मन जी। पोइ हू पंहिंजे मन खे ॾिसी करे उन चाह ॾे जेकॾहिं कंदो, जेको उनजो पैशन आहे उहो ई उनजो प्रोफेशन थी वेंदो, त उनजी ज़िंदगी जेका आहे ॾाढी ख़ुशि ऐं ख़ुशहाल गुज़रंदी। वॾी महिरबानी साईं नसीब साहिबु, वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हुया नसीब हांभे साहिबु जिन पैशन, प्रोफेशन ऐं मोटिवेशन ऐं ट्रेनिंग जे हवाले सां शयूं जेको आहे अव्हांजा ॾाढो वाज़े कयूं, ऐं इन जे ज़रिए असांजा जेके तव्हां ॿुधंदड़ आहियो उन्हनि शयुनि में तव्हां डिसाइड करे सघो था त असांखे ज़िंदगी जो राह कहिड़ी वठणु घुरिजे। जेको असांजो शौक़ु आहे, जेको असांजो ज़ौक़ु आहे, उहो ई अगरि असांजो पेशो बणिबो त उहा ज़िंदगी आसान बि गुज़रंदी ऐं ज़िंदगी में वधीक दिलचस्पी बि पैदा थींदी। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾिना इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।